खबरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया झोॾो खां। झोॾो लॻे ज़िले बदीन जे ॾेई थाणे जे हद जे ॻोठ अब्दुल्ला ॾेथो जे रहवासी मुस्मात खटियाणी ख़ासकेली संदसि ज़हनी जिस्मानी माज़ूर ॿिनि नौजवाननि अहमद अली ख़ासकेली ऐं मोहम्मद अली ख़ासकेली सां गॾु एहतजाज कयो। उन मौक़े ते मुस्मात खटियाणी ख़ासकेली साफ़ इनाडो दाहींदे चयो त मुंहिंजो ज़हनी तौरु माज़ूर 22 साला पुटु अहमद अली ख़ासकेली पघार ते वॾेरनि जो माल चाढ़ींदो आहे, जंहिंसां असां घर जा 3 भाती पेट गुज़र कंदा आहियूं। गुज़िरियल ॾींहुं मुंहिंजो पुटु घरनि जे भरिसां माल काहे वञी रहियो हो त तर जे बाअसर कमदार पंहिंजे बनीअ जे भेलारे मां माल चाढ़ण जे इल्ज़ाम हेठि पंहिंजे दर्जननि हारनि खे बश ॾेई मुंहिंजे मज़दूर पुट खे लठियूं हयूं ऐं मथे में सिधी कुहाड़ी हणी माइनिंग करे छॾियो, जंहिं बैदि आऊं ज़ख़्मी पुट खे हद जे ॾेई थाणे ते वाक़े जी रिपोर्ट दाख़िल कराए लेटर वठी मक़ामी इस्पताल मुंतक़िल कयो। मुंहिंजे पुट जे मथे में वधीक धक्को हुजण करे डॉक्टर वधीक इलाज लाइ हैदराबाद इस्पताल रिफर लेटर ॾिनो, पर असां ग़रीब आहियूं, वॾी इस्पताल में इलाज कराइण जी सघन आहे। हुन IG सिंध, DIG हैदराबाद, SSP बदीन समेत समूरनि वसवारनि खे अपील कंदे चयो त बाअसर जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे सख़्त सज़ा ॾेई असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मुंहिंजे पुट खे हरो भरा जेको ग़रीब खे मारियो त वीचारो मुश्किल माल चाढ़ींदो वियो बि बेलाड़ सभिनी मां हिन साल ई ख़बर छा हिन महिमान मरायो आहे, मारी अथनि कुहाड़ियूं मारी अथनि, पुठा पुठा टंगियूं बंगियूं कुटियूं अथनि। पुलिस खे दरख़्वास्त ॾिनी, पुलिस ख़बर छा कयो, पैसा बि उन्हनि भरे ॾिना, छा आयो राति वरी वापसि वई हली, कुझु बि कोन कयो, कुझु बि कोन कई। हा अरे हथ ॿधिया दुआ घुरां थी, मूंसां ग़रीब सां नाक थियो, इंसाफ़ थियो आहे।